बिल्कुल मसला मौजूद है। मेन मसलो है डॉक्टर्स की डिग्निटी जो, डॉक्टर्स की प्रोटेक्शन जो जेको इते प्रोवाइड न पियो कयो वञे। सेकेंडली पहिरीं त तव्हां मरण खां पोइ रोअण जो कोई फ़ाइदो कोन्हे। स्टैंड जेको वठणु खपे हा ते उहो स्टैंड टाइमली न वरिता विया ऐं हिकिड़ी जान पंहिंजे हथां खां हली वई। हाणे मेन मक़सदु इहो आहे त जेको थियो उन जो तव्हां हिकु फेयर हिकिड़ो तव्हांजी इंक्वायरी थियणु खपे। फेयर इंक्वायरी खां पोइ जेको बि आहिनि मुलज़िम उन्हनि खे अॻियां पेश कयो वञे ऐं कुझु न कुझु जस्टिस कयो वञे। सेकेंडली जेको एलिगेशन असांजे सर ते लॻो वियो आहे सर करीम शेख ते, सर करीम शेख फीमेल जेको प्रोटेक्टिव फील करे थी जेतिरो हिकिड़े मेल मां, ऐं उन ते हिकिड़ो मेल एलिगेशन लॻाए थो जेको असांजी समझ खां किसो मथे आहे। छो जो हिकिड़ी फीमेल फील करे सघे थी, फीमेल में हिकिड़ो अहिड़ो सिक्स्थ पावर आहे जंहिंखे समझ अची थो वञे त साम्हूं मेल जो इंटेंशन कहिड़ो आहे। असांखे सर मां सिर्फ़ु हिकिड़ो इंटेंशन ईंदो जीअं असांजो पीउ आहे, एतिरो असां सां अधी मुंहिंजियूं भेणूं, मुंहिंजी धीउ, मुंहिंजी न्याणी, मुंहिंजो बच्चो, इन खां अलावा सर असां सां कॾहिं बि कंहिं बि तरीक़े सां न ॻाल्हायो। ॾाढो अफ़सोस आहे असांखे। हाणे असां पंहिंजो फीलिंग्स कीअं एक्सप्रेस करे सघूं असांखे समझ न पियो अचे।